दोस्तों फ़र्ज़ु कयो तव्हां हिकिड़ो यूट्यूब चैनल ठाहे छॾियो, तव्हां ब्लॉगर ठाहे छॾियो आहे, तव्हां वेबसाइट ठाही आहे, तव्हां एप्लीकेशन ठाही आहे, पर ज़्यादा माण्हुनि ताईं कीअं पहुचे? टे तरीक़ा आहिनि। हिकिड़ो तरीक़ो आहे तव्हां व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वग़ैरह ते माण्हुनि खे मैसेज कयो या माण्हुनि सां शेयर कयो, माण्हुनि खे गॾु कयो, ज़्यादा खां ज़्यादा ट्रैफिक आणियो, सही। ऐं ॿियो तरीक़ो आहे त तव्हां पैसा लॻायो फेसबुक ते या वरी गूगल ते एडवर्टाइज़मेंट कयो, सही आहे। टारगेटेड ऑडियंस ताईं उहा शइ पहुचायो जेका तव्हां पहुचाइणु चाहियो था। पोइ तव्हांजो यूट्यूब चैनल आहे, वेबसाइट आहे, ब्लॉगर आहे, इवन हिकु सिंगल वीडियो आहे, पर उन में तव्हांजा काफ़ी सारा पैसा लॻंदा। घटि में घटि 20-25 हज़ार लॻी सघनि था, 10-15 हज़ार लॻी सघनि था। उनखां वधीक जेतिरा तव्हांजा टारगेटेड ऑडियंस वधीक आहिनि ओतिरा पैसा तव्हांजा लॻी सघनि था, सही। पर टियों तरीक़ो आहे फ्री वारो, ऐं उहो तरीक़ो हर कंहिंखे न ई ईंदो। कहिड़ो तरीक़ो आहे उहो आहे SEO यानी सर्च इंजिन ऑप्टिमाइज़ेशन। सर्च इंजिन ऑप्टिमाइज़ेशन मतिलबु छा? अॼोके हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसिजो, उमेदु आहे तव्हांखे सम्झ में अची वेंदो SEO छा आहे। अचो त शुरूआति कयूं। उनखां अॻु तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त हिन चैनल खे सब्सक्राइब करे घंटी निशान ते क्लिक करे छॾियो, जीअं ईंदड़ हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। पहिरीं शइ, SEO कंहिं सर्च इंजिन पारां ठहियल सर्च इंजिन ऑप्टिमाइज़ेशन हूंदी आहे। छा हूंदी आहे तव्हांखे पहिरीं सम्झाए वठां त गूगल कमु कीअं कंदी आहे। गूगल मुख़्तलिफ़ वेबसाइटनि जा पेज ऐं वेबसाइटूं खणी पंहिंजे इंडेक्स में रखंदी आहे। असां जॾहिं को बि कीवर्ड सर्च कंदा आहियूं गूगल ते वञी करे, मिसाल तौरु मूं लिखियो कानी मास्टर इन सिंधी, त जेको गूगल जो हिकिड़ो ख़ासि कीड़ो आहे जेके स्पाइडर चइबो आहे, उहो उन सभिनी पेजनि मां ॻोल्हे करे उहो कढी ॾींदो आहे। हाणे उहो छा ॻोल्हींदो आहे? उहो ॻोल्हींदो आहे त इहो जेको कीवर्ड मूं लिखियो आहे इहो कहिड़े पेज जी टाइटल में लिखियलु आहे, कहिड़े पेज जे लिंक में लिखियलु आहे, कहिड़े पेज जे डिस्क्रिप्शन में लिखियलु आहे, कहिड़े पेज जे टैगनि में लिखियलु आहे, कहिड़े पेज जे कमेंट्स में लिखियलु आहे। हर शइ खे ॻोल्हींदो ऐं उनखे रिज़ल्ट उहा ई प्रोवाइड कंदो जेका उहो अॻियूं माण्हू ॻोल्हणु चाहे थो, जंहिंमें ज़्यादा खां ज़्यादा साॻियूं कीवर्ड इस्तेमालु थियलु हुजे। मिसाल तौरु तव्हां वञी गूगल ते सर्च कयो, तव्हां कानी मास्टर इन सिंधी लिखी सर्च कयो, खे खोड़ सारा नतीजा मिली वेंदा, पर उन्हनि में मुंहिंजी जेका लिंक आहे, मुंहिंजे ब्लॉगर जी लिंक आहे, सभ खां मथे आहे। छो? उनजो कारण छा आहे? जेकॾहिं तव्हां हिते कानी मास्टर इन सिंधी खे छॾे करे सिंधी मास्टर लिखंदव त इहो हिकिड़ो यूनिक नालो आहे। उहो सिर्फ़ु मुंहिंजे ब्लॉगर में यूज़ थियल आहे, ॿिए कंहिंजे ब्लॉगर में इस्तेमालु थियलु न आहे। उन करे मुंहिंजी लिंक टॉप ते अचे थी, सही। पर को ब्लैक हेड SEO करे ऐं उहो पंहिंजे लिंक ते, पंहिंजे वेबसाइट ते या ब्लॉगर ते वञी करे हर जॻह ते सेम नालो सभु कुझु लिखे, छा हुनजी रिज़ल्ट मथे ईंदी? बिल्कुलु बि न। गूगल जो एल्गोरिदम एॾो त ज़बरदस्त ठहियलु आहे जो हू ॾिसंदो आहे कहिड़ी शइ आहे जेका लिखियलु आहे। जेके बि सर्च इंजिन्स आहिनि उन्हनि पंहिंजा जेको SEO आहे उनखे सीक्रेट रखी छॾियो। गूगल जो अॼु ॾींहं ताईं सीक्रेट आहे, कंहिंखे ख़बर न आहे त SEO जो एल्गोरिदम कीअं कमु कंदो आहे, कंहिंखे बि ख़बर न आहे। पर SEO जे कुझु टिप्स एंड ट्रिक्स आहिनि जिन खे माण्हू इस्तेमालु करे पंहिंजे कंटेंट खे टॉप ते आणींदा आहिनि। उहे टिप्स एंड ट्रिक्स बि चेंज थींदियूं रहंदियूं आहिनि, छो त एल्गोरिदम चेंज थींदो रहंदो आहे, सही। 2016 में जेको तव्हां तरीक़ो इस्तेमालु कयो हूंदो, 2020 में उहो ॿियो हो, 2021 में अञा टियों हूंदो, सही। चवण जो मतिलबु इहो आहे हिन वक़्तु असांखे छा सिखण जी ज़रूरत आहे? SEO जी कुझु न कुझु मदद वठी तव्हां पंहिंजे वेबसाइट या तव्हां पंहिंजे ब्लॉगर खे या तव्हां पंहिंजे चैनल खे काफ़ी हद ताईं न बल्कि कुझु न कुझु सर्च में आणे सघो था। सर्च में आणण जो फ़ाइदो सभ खां वधीक आहे। जेकॾहिं तव्हां कंहिंखे शेयर करियो था न मैन्युअली वञी करे, त उन सां वधि में वधि तव्हां 100, 200, 300 व्यूवर्स गेन करे सघो था। पर जेकॾहिं तव्हांजी वीडियो या तव्हांजो सॉफ्टवेयर या तव्हांजी वेबसाइट सर्च में अची थी वञे त तव्हांजा बेड़ा पार आहिनि, सही। सर्च में आणण जा कुझु तरीक़ा तव्हांखे ॿुधाए थो वठां। पहिरियों तरीक़ो आहे गूगल ते वञी करे सर्च कयो। गूगल सभिनी मसइलनि जो हल आहे। गूगल ते सर्च कयो माण्हू सर्च छा था कनि, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त माण्हू सर्च छा था कनि।
मिसाल तौरु तव्हां हिकिड़ो अहिड़ो सिंधी मास्टर जे नाले सां पेज ठाहे रहिया आहियो, तव्हां वञी करे गूगल ते लिस्ट कयो सिंधी मास्टर। हाणे तव्हां जेको आर्टिकल लिखो था पंहिंजे ब्लॉगर में, उन में तव्हां इन टाइप जा सभई कीवर्ड इस्तेमालु करे वञो। आर्टिकल अंदरि ई कीवर्ड इस्तेमालु करे वञो। कीअं आर्टिकल अंदरि कीवर्ड इस्तेमालु थींदा? तव्हां लिखो था असां हिन पोस्ट में तव्हांखे हिकु अहिड़ो काइनी मास्टर ॾियण वारा आहियूं जेको सिंधी आहे, ठीकु आहे। हिते तव्हां काइनी मास्टर इन सिंधी एड करे वेंदो ऐं उनखां पोइ वरी अॻिते हली तव्हां ॿुधाईंदो त 2021 में असांजी पहिरीं यूनिक पोस्ट आहे जंहिंमें काइनी मास्टर सिंधी 2021। मतिलबु त जेको जेको बि माण्हुनि सर्च कयो आहे उन्हनि सभिनी खे तव्हां इस्तेमालु कयो तरीक़े सां। सही, मुंहिंजी वीडियो तव्हांखे सही तरह सम्झ में कोन ईंदी, छो त आउं को SEO जो वॾो एक्सपर्ट कोन आहियां ऐं न कोई तव्हांखे इहो 5-10 मिंटनि जी वीडियो में सम्झाए सघां थो। ही SEO इलाही वॾो टॉपिक आहे। जेकॾहिं इन ते तव्हां पूरो कोर्स कंदो त घटि में घटि 2 ॾींहं लॻी वेंदा तव्हांखे। सही, घटि में घटि, वधि में वधि तव्हां हिन ते महीने जा महीना सिखी सघो था। ऐं कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके चवनि था त तव्हां असांखे 10,000 रुपया ॾियो, असीं तव्हांखे तव्हांजे ब्लॉगर जो SEO करे था ॾियूं, तव्हांजो ब्लॉगर सर्च में सभ खां टॉप ते ईंदो। कुझु के चवंदा त असांखे 5,000 रुपया ॾियो, असीं तव्हांजी वेबसाइट तव्हांजे चैनल जो SEO करे था ॾियूं। छो था पैसा पंहिंजा बर्बादु कयो? बहितर रहे थो तव्हां कुझु टाइम सीड़ायो पंहिंजो। सही, 10 कलाक, 8 कलाक, 2 कलाक, 4 कलाक यूट्यूब ते सर्च कयो SEO जे बारे में। उर्दू में खोड़ सारियूं वीडियोस तव्हांखे मिली वेंदियूं। SEO लिखी स्पेस डी उर्दू लिखी सर्च फिल्टर में वञी दिस ईयर रखो। महिरबानी करे इहा ग़लती न कजो त तव्हां 2016 या 17 जा वीडियोस न ॾिसिजो। दिस ईयर रखण सां इहो फ़ाइदो थींदो त हिन साल जा जेके एल्गोरिदम में जेकियूं चेंजिंग्स आयूं आहिनि उहो टोटल कवर थी वियूं हूंदियूं यूट्यूबरनि पारां। उहो टोटल कवर करे तोखे नयूं शयूं ॿुधाईंदा। सही, छो न नयुनि शयुनि ते अमल कयो। ऐं हीअ वीडियो मां बिल्कुलु बि कोन ठाहियां छो त मूंखे SEO जे बारे में का ॼाण न आहे, पर तव्हां मां काफ़ी सारनि दोस्तनि इन ते सरार कयो त यार SEO जे बारे में ॿुधाए। जेतिरे हद ताईं मूंखे ख़बर आहे ऐं जेतिरो कुझु जेको कुझु सिखंदो आहियां उहो एक्सपेरिमेंट कंदो आहियां, पर अॻिते हली हुनजो को न को नओं अपडेट अची वेंदो आहे। सो मूं 2017 में सिखणु शुरू कयो ऐं 2-3 महीना कुझु सिखियोसि। आख़िर हिकिड़ी शइ हिकिड़े नतीजे ते पहुतो आहियां, जेको कुझु तव्हांखे गूगल रिकमेंड करे थी उहो ई सही। जेको कुझु तव्हां गूगल जे सर्च ते ॾिसो था उहो ई यूज़ कयो पंहिंजी वीडियो में। त हीअ हुई अॼु जी वीडियो में। तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक कयो। को बि सवाल आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं दफ़ा लाइक न कयो, लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।